अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى وقد قال النبي صلى الله عليه وسلم أنا خاتم النبيين لا نبي بعدي صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब साथी दिल जे मोहब्बत सा सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी ते आवाज़ बुलंद दुरूद ए सलाम जो नज़रानो पेश कर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम हज़रत मौलाना मोहम्मद इसहाक लगारी साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला घोट की, हज़रत मौलाना बच्चल साहब मोहम्मद बच्चल साहब, कोई बच्चल नहीं जी स्टेज से मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम, पिंडाल में मौजूद वधन महाराज गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, अजी जहन अजीम शान फकीरुल मिसाल इज्तिमा जे इनेकाद ते यूनिट वधन महरज जमात के उहदेदारन के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करिया तो धनिए दर दुआ करिया तो अल्लाह तबारक व तआला इन्हनि दोस्तन जी इन मेहनत के पंहिंजे बारगाह में शर्फ कबूलियत सां सरफराज फरमाए। बाक़ी पहिरियां उलमा इकराम जा तफसीली बयानात तहां ॿुधा। मुसलसल सफ़रनि जे करे, प्रोग्रामनि जे करे ऐं बेआरामी जे करे तबीयत ते बिल्कुल बोझ आहे।
तबीयत में मज़ो ना है। ज़िले अमीर साहब के अर्ज़ कयो तो मेहरबानी कयो मुझे छुट्टी दो, पर फरमाया तो जिसने सबक याद किया उसको छुट्टी न मिली। तू अच जरूर, बस रुगो मुंह देखा जाए मानून के, बाकी तकीर का मोकल है। यो वायदो शायद 5 जलसे जला के रात दे। मुझे मोहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, अजी जहन अजीम शान इज्तिमा में जेकर मां जमीयत उलमा इस्लाम जे बहादुर अगवान ऐं साथी पंहिंजे शहीद वालिद जे वफादार साथी उस्ताद मोहम्मद ईसा जो जिक्र न कयां तो ज्यादती थींदी। यकीनन उनकी जिंदगी जमात सां वफादारी सां ताबीर लिखी वेंदी। उनकी जिंदगी जो एक लम्हो आलिमन जे खिदमत सां वफादारी सां लिखियो वेंदो। उस्ताद मोहम्मद ईसा महाराज असांजे दरमियान मौजूद ना है, लेकिन संदस जो नजरियो, संदस की जमात, संदस जो फलसफो, संदस की सोच असांजे दरमियान मौजूद है। तकेर केड़ो वडो भी छो न हुजे, भोतार नवाब सरदार छो न हुजे, मालदार अमीर छो न हुजे, थानेदार छो न हुजे, एसपी डीसी कमिश्नर छो न हुजे, जमात के सामो उनकी काई हैसियत न है। अवलीन तरजीह जमात किया है। मैं उम्मीद करियो थो तवद्दन महर जमन हो उस्ताद ईसा जे रास्ते के मशाले राह बनाए करे मरण की घड़ी ताई जमीयत उलमा इस्लाम का वफादार सिपाही रहना इंशाअल्लाह। अहमद अनी इधर दुआ करियो थे अल्लाह तबारक व तआला उस्ताद मोहम्मद ईसा जे कब्र के नूर सां मुनव्वर फरमाए। सदस जे कब्र ते किरोड़ा रहमतुन जो नुज़ूल फरमाए ऐं पंहिंजे बाने जे अगे मंजिल के आसान फरमाए। रस्ते में ईंदे खबर पई वदण महर में कब्रिस्तान कोने ऐं उस्ताद ईसा हितां खां 8-10 किलोमीटर परते दफन थियल आहे। उन जे लाइ ज़रूरी आहे वदण महर वारा चंदो कयो ऐं ज़मीन ख़रीद कयो ऐं पंहिंजे ॻोठ में कब्रिस्तान बणायो। 8-10 किलोमीटर परते कब्रिस्तान, रहो इते था, जमो इते था, खाओ इते था, जिंदगी इते था गुजारियो, दफन भी इते थियो। ज्यादती भी आहे, रहो घोटकी में था, वरी सुम्हो जो का सखर में था, न हेॾे था छॾियो न होॾे था छॾियो। वो तरीक़ो शुक्र करे ट्रैक्टर आया जो उन्होंने खड़ो था, ट्रैक्टर न हुजे तो खणे व केरा मांग रोज़न था हलकड़ो माशाअल्लाह ने के जो मरणो था छॾियो न मरणो था छॾियो। वज़न पे ये न सजा माशाअल्लाह जो बटारी में बिठिया रजबुल मुरज्जब जो महीनो मेराज मुस्तफा जो महीनो जनाब सरवरे कौनैन सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जा बवड़ा सफर है। एक हिजरत जो ऐं ॿियो मेराज जो।
हे मुझो अकीदो मुझे जमात जो अकीदो अहले सुन्नत वल जमात जो अकीदो त खुदा मदीने जे मीर के नखल के हाँ तरब कायनात के पैदा न करे हाँ वजह तखलीक कायनात हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलाल रब मेराज जलाल ही फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब खे सैर करायो। तव्हांखे बि सैर करणो हूंदो आहे, सखर बि न आहियो, घोटकी बि न आहियो, सादिकाबाद बि न आहियो, कराची बि न आहियो, मरियम बि न आहियो, इस्लामाबाद भी ना हो, ताजा सैर ये है। रब तो फरमाए मां पंहिंजे महबूब के फर्शन का अर्शन जो सैर करायो, रुगो अर्शन जो न अर्श मुअल्ला जो सैर करायो। ऐ हे हुजूर जो एजाज़ा, हे मदीने जमीर जो एजाज़ा। ताजे घोटकी मां वजीर आला तो गुजरे, ट्रैफिक जाम, पुलिस पीटिया, बीरो बीरो वजीर आला तो वने काई गाड़ी अक्सर हलंदी, वजीर आला साहब गुजरी वियो, वो ट्रैफिक हलंदी, गवर्नर साहब गुजरी वियो, वजीर आजम गुजरी वियो, सदर गुजरी वियो, जेस ताईं नथो गुजरे ट्रैफिक बंदा, रोडन ते सिपाही बीठा आहिनि, सलूटन जा कड़का आहिनि, प्रोटोकॉल में ऑफिसर बीठा आहिनि, वधण महल वारो हे मदीने जे मीर जे प्रोटोकॉल ते नज़र कर, तू आलिमन का ॿुधो साईंजन में अराद ते वया मोटी आया, वुज़ू वारो पानी भी हले पियो, बिस्तरो भी गरम हो, दरवाजो भी खड़के पियो, हे प्रोटोकॉल हो मदीने जे मीर जो। साईंजन जीअं सफ़र शुरू कयो, हिते वज़ीर आला सफ़र कंदो, तुंहिंजे पुलिस वारा रोडन खे बीहारे छॾींदा आहिनि, हिते मदीने जे मीर सफ़र शुरू कयो, अल्लाह काइनात खे बीहारे छॾियो, पूरी काइनात मदीने जे मीर जे प्रोटोकॉल में बीही रही, जेस ताईं साईंजन सफ़र कयो, काइनात हिक जगह ते ॼमी बीठी रही। नारे तकबीर, शान मुस्तफा, मेराज मुस्तफा। ए मदीने जे मीर जो प्रोटोकॉल आहे, सुभान अल्लाह। सदर साहब जे प्रोटोकॉल में अमेरिका जो सदर तो अचे, पाकिस्तान जो वजीर आजम भी एयरपोर्ट ते, पाकिस्तान जो सदर भी एयरपोर्ट ते, वजीर भी एयरपोर्ट ते, मुशीर भी एयरपोर्ट ते, चीफ ऑफ आर्मी स्टाफ भी एयरपोर्ट ते, वजीर आला गवर्नर भी एयरपोर्ट ते, हिते मदीने जे मीर जे सफर ते नजर कर, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा। मदीने जो मीर जीअं मस्जिद अक्सा ते पहुतो, सवा लख नबी अल्लाह मदीने जे मीर जे प्रोटोकॉल में बीहारे छॾिया, सवा लख नबी मदीने जे मीर जे प्रोटोकॉल में बीठा आहिनि, जनाब आदम भी, जनाब इब्राहिम भी, जनाब ईसा भी, जनाब मूसा भी, जनाब नूह भी, ए मदीने जे मीर जो प्रोटोकॉल। अल्लाह अकबर। साईं चाहते सफर कयो, मेराज जो सफर बेओ 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 अगते हल न, रफ रफ वक्त कम ट्रपाए। हाँ को बुधाए चाहे जो को प्यार में पर लाल करने छोड़ पहुंचे। पंज सवारी हुई, पंजन तरीक़नि सां साईं सफ़र कयो आहे, बुराक, रफ रफ, फरिश्तनि जा पर, जिब्राईल जा पर, पंजो थोरो अॻिते हलूं था। बुराक छा को वरितल आहे, तव्हां मौलवी तो ॿुधायो, बुराक छा को वरितल आहे? बर्क़ जी माना छा आहे? बिजली। बुराक वरतला बर्क मां, बर्क जी माना है बिजली, यानी साईंजन उन सवारी ते सवारी कई जेका बिजली वांगुर पई हले, बल्ब हिते लगल आ,
बटन अमेरिका में लगला तो अमेरिका में बटन हणंदो वधण महर में बल्ब सेकंडन में बरंदो बिजली की रफ्तार है तवज्जो खपे वधण महर वारो बटन हिते लगला बल्ब अमेरिका में आ को हिता बटन हलंदो अमेरिका में बल्ब सेकंडन में बरंदो मता को 15वीं सदी वारो समझे हे बुराक जो कमाल हो बुराक इन रफ्तार में भई हे बुराक जो कमाल न हो मदीने के मीर जे कदमन जो कमाल हो हे मदीने के मीर जा कदम बुराक ते लगा बुराक बरक बनजी गई हे नजर कर मदीने के मीर जा कदम चहते लगा है वो सबरी खा गए खड़ी वे हो अम्मा हलीमा जे गोते लगा अम्मा हलीमा जे का कल ताई हलीमा ही मदीने के मीर जे कदमन जे परकशा कायनात जे ताई खा कोई खड़ी वई सही जंजा कदम अम्मा हलीमा जे नाची के लगा अम्मा हलीमा जी नाची कायनात जे सवारिन का कोई खड़ी वई हिजरत वाली रात मदीने के मीर जा कदम सिद्दीक अकबर के लगा अबू बकर सिद्दीक कायनात जे इंसानन का नबी जन का बात कोई खड़ी वो तो मेरा जवारी रात मदीने के मीर जा कदम बुराक ते लगा बुराक कायनात जे सवारिन का कोई नारे तकबीर मेराज मुस्तफा शाने मुस्तफा मकामे मुस्तफा नारे तकबीर वधण महर वारो जरा तवज्जो सां ॿुधो 2 मिनटन में गुफ्तगू कयां तो मां के ख़बर है तमा केड़ी तकलीफ में ता सा गलाया बिल्कुल इंतहाई तकलीफ में दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला सेहत नसीब फरमाए असल मसलो सेहत जो ना असल मसलो मौलविन जो हेर को छुट्टी दे 10-15 ॾींहं तमा ठीक थी वे चवन चादा कहना अज वारो जलसो निमटाए सुभाणे आराम करे वरी सुभाणे वारो जन अज वारो निमटाए सुभाणे आराम करे आसे ये न वजन महर वारो तवज्जो खपे अज ना के बखंदेश मर हो उन मदीने के मीर के शान में गुस्ताखी करे रहा है अज दीन इस्लाम का हारी मन हो मदीने के मीर के खत्म नबुव्वत थारा हड़ी रहा है जैसे रब फरमायो तुम दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा अरे वो औरत आसिया मलऊना अदालत में कैसे बिन अदालत के जजन वकीलन जे दलीलन बुधना का चयो त इहा माई मदीने जे मीर जे शान में गुस्ताखी जे मुर्तकिब थिया या हुजूर जी गुस्ताखा या वाजिबल कत्ल आने के पाहिए ते टंगे मुझे मौलवी न चयो मुझे आलिम न चयो मुझे मुफ्ती न चयो पाकिस्तान की अदालत चाहिए इमरान खान जेल में जो पासपोर्ट ठाराए जेल में वीजा हणाए अलग सजो जहाज किराए ते करायो नके अमेरिका हवालो कयो हुजूर जी गुस्ताख मदीने जमीर की खत्म नबुव्वत गुलाम अहमद कायदियानी की पैरोकार कायदियानी मुसन्निफ उन कायदियानी मुसन्निफ हुजूर के खिलाफ लिखे अदालत उनके सजा दी जेल में हो जेल के अंदर जो पासपोर्ट है वीजा हणाए खुसूसी जहाज में रखे अमेरिका के सदर डोनाल्ड ट्रंप के बारगाह में पहुंचाया ताजी घोट की में कादियानी दंदना ते फिरंदा था स्कूलन में मासूम बारन के गुलाम अहमद कायदियानी जो लिटरेचर था गुलाम अहमद कायदियानी केरा ये के खबर है वो ज़बान चोरी और सवाब थी दो अबा गुलाम अहमद कादियानी केरा हुजूर जो इनकारी या खत्म नबुव्वत जो मनकेरा काफरा कानतिया जहन्नमिया आज उन जा पेरों का मुझे पी के को गार दे चाचा बर्दाश्त ना करूं चलो वाला मुखी छत मुझे तो पिया मुझे पी के को गार दे ता बर्दाश्त कर दो वधण मारा छो पी तो मुझे अता के गैरत छुती है असा जो कायदा असा जो अजमाना असा जो रहबर हो असा जो रहनुमा हो तो वधण मारा वारो लखे खालिद
शहर की इजाजत नहीं था। नारे तकबीर, ताज तख्त खत्म नबूवत, जमीयत उलमाए इस्लाम, ताज सिर अल्लामा राशिद खालिद महमूद सूरो। नारे तकबीर। सब कुछ तो लुट जी फुर्जी का अजो अट्टो लट्टो कुछ को नहीं। माता हैराना ना अजो मिलो ना अट्टो मिलो ना लट्टो मिलो। घरी बिन वक्तन जी मानिए जला परेशान, पगारदार मुलाजिम बिजली के सजे बिल जला परेशान। वदन हमारा वाला तक कब्रिस्तान जला भी परेशान है। ना अजो मिलो ना अट्टो मिलो ना लट्टो मिलो छा न नौजवान के रोजगार मिले, न नौजवान के नौकरी मिली। बगल में डिग्री घुमाए घुमाए जुत्तू खसाए चली नौजवान नौकरी को अजो भी दियो अट्टो भी दियो लट्टो भी दियो। नौकरी भी भाई समाज जड़ी सिंध ते हमला, सिंध जे वक्त ते हमला, सिंध जे जजीरन ते हमला, सिंध जे बेटन ते हमला, कोहिस्तान जी जमीन ते हमलो, थर रहे कारहुंजर ते हमलो। 3 साल जो मासूम न्याणी दरिंदा जिना करे न्याणी के रोड ते पिटो था। 3 साल जो न्याणी, 6 साल जो न्याणी कललार करने अस्पताल में एक नौजवान न्याणी जी ऑपरेशन पे थे। डॉक्टर नशो दिनो जंग जी ऑपरेशन करने जे लाए नशे जी हालत में अस्पताल में ऑपरेशन के दौरान उन न्याणी से जिना कई। बच्चों बधड़ मारो वारो बच्चों छाहे ना जो मिलो ना तो मिलो ना लट्टो मिलो ना रोजगार मिलो ना समाज री सिंध फागुन जवाब मानिकती आज हालत किया है। बदिया पहले 8 तारीख लाहौर में मायूं निकतियों ना के बाद अंदेश मायूं मुस्तरद शुदा मायूं बेहुदाए बगैरत औरतों निकतियों। लाहौर में औरत आजादी मार के नाले थे तहां स्टेज ते गुल हया हैं, जमीयत जा झंडा हया हैं। वीडियो मौजूदा मुझे मोबाइल में न दिखाया सजा मुझे कोलिया इस्लामी जमहूरियत पाकिस्तान कलमे के नारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान में ला इलाहा इल्लल्लाह के नारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान में रनो निकतियों। लाहौर में बदिए पेरा 8 मार्च ते स्टेज ते रनर पंजू शलवारों टंगी हुई। लाहौर में इस्लामी जमहूरियत पाकिस्तान स्टेज ते शलवारों टंगी था। चाची जवान आजादी 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 खपे। ये भी सुने आजादी, वो भी सुने आजादी, हुक्मरान भी सुने आजादी, अल्लामा इकबाल भी सुने आजादी। अब ते चाती जवान बुद्ध जो वधण मारो बुद्ध जो अब ते जवान जो अल्लाह भी सुने आजादी, रसूल भी सुने आजादी, औलिया भी सुने आजादी। केड़े मुल्क में था सारा चाचा का सोच आए मुल्क कार्य तो बने। टीवी वालों का पूछो केड़ी आजादी था चाहो जी होम सेक्सुअलिटी था चाहिए। होम सेक्सुअलिटी जो मतलब शादीशुदा मर्द घर में हुजन, मर्द जो मूड पवे त ज़ाल जे होंदे टक्कन ते के माईअ के घुराए कारो मुंह करे को पुछण वारो न हुजे। ज़ाल के मुर्स जे होंदे कंहिंजी ज़रूरत पए त टक्कन ते मर्दन के घुराए, मुर्स जे होंदे के बि मर्द सां कारो मुंह करे को पुछण वारो न हुजे। ये कुरान सामो पिया सच तो ॻाल्हि। लाहौर में इस्लामी जमहूरियत पाकिस्तान कलमे जिनारे ते हासिल थींदड़ पाकिस्तान। छोरो छोरे सां कारो मुंह करे, छोरी छोरी सां कारो मुंह करे, कोई पुछण वारो न हुजे। अल्लाह खां इहा आज़ादी वठंदासीं। मुझे सीनो चीरे करे ॾिसो त मुझे कैफियत छा आहे। हे मुल्क न जरा हासिल थियो, हे मुल्क असा जे अपन ॾाॾनि हिनजे करे कुर्बानियूं ॾिनियूं हो। असा पंहिंजे शहीद वालिद जो जनाज़ो गोलियुनि में परूर थियल हिनजे करे खयो हो त हिन मुल्क में बेग़ैरती, बेहयाई ऐं फहाशी जो बाज़ार गरम थींदो। ॿुधी छॾियो जेसीं ताईं जमीन जो हिकिड़ो कार
ते हमला कुछ ना है बचे अल्लाह जे वास्ते सुजाग थे बेदार थे मां तहां जे सुतल ज़मीर के जागाइण आयो नौजवानों तहां जे अंदर जे इंसान के जागाइण आयो तहां जे दिल जे दरवाजे ते दस्तक ॾियण आयो लुगा हिकिड़े साहबी सवाल कयो सही सिंध तबाह थी वई आहे ज़िमेदार के मां चयो नाराज़ न थिए कावड़ न करे तो ॿुधायां थी सही ज़रूर ॿुधाए मुंहिंजो ज़िमेदार सिंध जा माण्हू पाण है वाह अड़े वाह सुमरो साहब मोचड़े में भी है नौकरी भी इन्हनि खे कोन रोज़गार भी इन्हनि खे कोन अठो लटो अटो भी इन्हनि खे कोन वरी तबाही जा ज़िमेदार भी मतलब हाँ तबाही जा ज़िमेदार भी ये हैं जिसे गाल समझ में ना आई मचो माथो समझाया तोखे जॾहिं इलेक्शन जो ॾींहुं थींदो आहे आसमान मो फरिश्ता अचीरन वडेरन भोतारन खानन नवाबन सरदारन के वोट ॾींदा आहिनि सिंध जा माण्हू काथे वञो बिल्कुल भी बिल्कुल भी हे घर सुता पिया हूंदा आहिनि मुंहिंजो सिंध जा माण्हू अमड़ियूं भेनरूं न्याणियूं 2 हज़ारनि ते धिका झली ॾिठी वतन रोडनि ते हमरा जेका मुछ खे वटि ॾेई काटन जो कपिड़ो पाए चांहि जे कोप ते कोपा तूं गैरतमंद कोन वारो तूं गैरतमंद तुंहिंजी भाउ भेण ऐं न्याणी 2 हज़ारनि ते धिका थी झले तूं काटन जा कपिड़ा थो पाए शर्म नथो अचे नाराज़ थी वियो ॻाल्हि सिंधी जेको माउ भेण ऐं न्याणी खे 2 हज़ारनि जे घरां ॿाहिरि कढे उहो गैरतमंद नथो थी सघे वोट जा ॾींहं थी बाबो अबुआ बाबुआ बधावाना तुंहिंजा गुलाम आहियूं बाबा वोट बच्चे बारे तुंहिंजा हुया आहिनि रहंदा छोरे जी नौकरी जो चयो मैं उनजी पार थई बाक़ी सिंध खपाए त मर्ज़ी जो मालिक आहे अब वो रस्तो चयो मैं कोई दफ़े बि न चयो बाबा 3 इलेक्शन अची वई पई यको वोट तोखे ॾींदा आया आहियूं बाबा खानदान दर खानदान तुंहिंजा वोट न चयो रोड जो मसलो बेली हाणे चढ़े तो रोड ठाराए ॾिजांइ बाक़ी जे करे सिंध में रनू छलवारो टंगे त बाबा तूं मर्ज़ी जो मालिक जीअं वड़े जी कानून हला ट्रांसफार्मर चयो मैं बाबा चौथी इलेक्शन फिरी आई 2 बल्दियात जा वोट वरतई मथे हेठ 2 वोट तोखे सब वोट तोखे ट्रांसफार्मर न लगो बाबा थर जे कोयले ते कब्जो करे मर्ज़ी जो मालिक कानून जरा जबल ते कब्जो करे मर्ज़ी जो मालिक कोहिस्तान जी जमीन खपाए मर्ज़ी जो मालिक अस्पतालन में 3 साल जी मासूम न्याणियुनि सां ज़िना कए मर्ज़ी जो मालिक पर असां खे ट्रांसफार्मर हणाए ॾिजाए वोट तुंहिंजो बचे बारे हूंदो वॾेरो कसूरवार हूंदो नवाब ऐं भोतार ऐं खान कसूरवार लेकिन असल कसूरवार सिंध जा माण्हू पाण पंहिंजे पेरनि ते कुहाड़ा पाण आया आहिनि सब कुछ लुटिजिए फुर्जी बची गैरत ईमान है हर असला जे ईमानी गैरत हमला है न्याणिन जे इज्जत ते हमला है वदन महरवारो अज हथ खणी मासा वचन फायदो कयो ते जमीयत उलमा इस्लाम जो सिपाही बणजी करे पाकिस्तान जी भी चौकीदारी कंदा से सिंध जी भी चौकीदारी कंदा से न्याणिन जे इज्जत जी भी चौकीदारी कंदा से अल्लाह जे धरती ते तकबीर जमीयत उलमा इस्लाम ताज सिंह कदम बढ़ाओ नारा तकबीर मां कदम वधाए छड़ियो हाणे तहां जे कदम वधाइण जी देर इंशाअल्लाह मां नांगे जे बिरड़न में चाचा हथ विझी छड़िया मां बाबे का पो तहां के शर्मिंदो न कयो थम मां बाबे का पो जिन ख्वाब ॾिठा त जमीयत दफन थी वई मरी वई है मुल्ला खत्म थी विया उन्हनि जे ख्वाबनि खे चकना चूर कयो थम मां पंहिंजो फर्ज़ निभाईंदो थो अचां हाणे तहां खे पंहिंजो फर्ज़ निभाइणो घोटकी जा हूअं बि वफ़ादार कारकुन आहिनि पर अॻिते वधणो आहे इंशाअल्लाह पाण बि वफ़ादार थियो माइन खे बि थोड़ो सिधो कयो इंशाअल्लाह मर्दन जो पोलिंग में 1000 वोट माइन जो पोलिंग में 100 गाल समझे चेती खिले दोनों सोना गाल दिल सा लगे थी ना मां भी ता के रगो खबर तो आखिर खबर पेजी भैया तो मामलो खराब का थे अब सब भाड़ या तरह निकल छोरा घबराए जाए ना घर में जो तुझो शराब मुझे भी सागो शराब
हे लीडर घर खां ॿाहिरि आहियूं चलो बेशक आगो बोली का सड़े अब दीन जी चौकीदारी जलाए पंहिंजो किरदार अदा कंदो इस्लाम जी चौकीदारी जलाए किरदार अदा कंदो दाढ़ी पटके मस्जिद मदरसे मिंबर मेहराब जी चौकीदारी जला मैदान ते निकरंदो खत्म नबूवत जला निकरंदो समाज ही सिंध के बागुन जे बादल में आजाद करण जला निकरंदो पाकिस्तान के ला इलाहा इल्लल्लाह जो निजाम करण जला निकरंदो केड़ा निकरंदा हाथ खणो तुम्हारे साथ जाने सॼा काॾे हलंदो मौलाना साहब इस्लामाबाद 26 तारीख़ सॼो मां अकेलो वञा या घोटकी वारा वधण महर वारा मगर हलंदा अबाए लंजारी वारा शहीदन वारा वधण महर वारा यार महर वारा मगर हलंदा या मां अकेलो वञा ताके मुझे पाड़े जो नालो याद न हो मूंखे सॼी सिंध जो हिक ॻोठ जो अल्हम्दुलिल्लाह नालो याद आहे इंशाअल्लाह आवा मां अकेलो वञा इस्लामाबाद 26 तारीख़ या सिंध पाकिस्तान इस्लाम जे लाइ तमाम मुझा बाहबेली थी 26 तारीख़ इस्लामाबाद हलंदो मेरी सीरत जो जलसो तव कूड़ो वाइदो न कयो जेका मां सां गॾु सिर हॾीअ ते रखी सघो 5-8 ॾींहं घर छॾे सघो इस्लामाबाद हली सघो हथ खणो तुम्हारे सां अल्लाह से तहां के जज़ाए खैर दे साईं सदाई करीम अथे सिंध सुखार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जिंदगी बाकी मुलाकात बाकी हमारे